नए दुमाले में नवन कैनालन खिलाफ ज़ोरदार एहतजाज, सभी माण्हुनि जो एहतजाज। नओं दुमालो में नवन कैनालन खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जिते नवा कैनाल समूरा नामंज़ूर जे नारनि सां गूंजी उथियो। समें शहरनि, आबादकारनि, हारियुनि, मज़दूरनि, साफ़ियुनि, सियासी समाजी अॻाणनि वॾी रैली कढी टेकड़ी हैदराबाद मेन रोड ते धरणो हयो। एहतजाज कंदड़नि सख़्त नारेबाज़ी कंदे चयो, शहर कैनाल मंसूबो ज़रई ज़मीनुनि ऐं मक़ामी माण्हुनि जे हक़नि ते धाड़ो आहे, जेको कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। अॻवाननि जो चवणो हो त मंसूबो सिंधी संदनि ज़राए त रोज़गार ते नाकारी असर विझी सघे थो। उन करे हुकूमत खे घुर्जे त फौरी तौर ते इन खे रद्द करे। एहतजाजी मुज़ाहिरे दौरान रोड ट्रैफ़िक लाइ बंदि थी वियो, जंहिं सबबि मुसाफ़िरनि खे ॾुखियाईयुनि खे मुंहुं ॾियणो पइजी वियो। मुज़ाहिरीन ऐलान कयो, जेकॾहिं संदनि मुतालबनि ते गौर न कयो वियो त उहे एहतजाज जो दाइरो वधाईंदा। रिपोर्ट करे रहियो आहे आशिक़ अली जुणेजो, सोशल मीडिया सेंटर सिंध। समूरा